Welcome to Time News Studios. You are watching 2 PM Bulletin. सिंध में तूफ़ानी वस्कारनि दौरान अॼु वधीक 8 ॼणा फ़ौत, 15 ॼणा ज़ख़्मी। घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण वारनि वाक़िअनि दौरान फ़ौत थियलनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। गेरेलो में घर जी छित किरी पवण सबबि 3 ॿारड़ा दॿिजी फ़ौतनि में 7 वरनि जी बिस्मा, 9 वरनि जो एहतशाम ऐं 13 वरनि जो काशान शामिल। सखर जे न्यू पिंड में बरसात दौरान घर जी छित किरी पई। शुमाइला नाले औरत फ़ौत। माइक्रो कॉलोनी में घर जी छित किरी पवण सबबि मुस्मात साहिबा दॿिजी फ़ौत। वारिस ॾिनो माशी वेझो ॻोठ घर पंहिंजा में घर जी छित किरण सबबि 3 औरतुनि समेत 7 ॼणा दॿिजी ज़ख़्मी। 60 मेल वेझो बरसात दौरान केतिराई घर किरी पिया। पीरसन मोहम्मद बचल रिंद फ़ौत ऐं मुस्मात शहज़ादी ज़ख़्मी। कुबो सईद ख़ान वेझो घर जी छित किरी पवण सबबि मुस्मात साइमा बिरोही फ़ौत, जमीला ऐं गुल हसन बिरोही ज़ख़्मी। लकी ग़ुलाम शाह जी आकिल कॉलोनी में भित किरण सबबि नौजवान मोहम्मद यूसुफ सूमरो दॿिजी फ़ौत ऐं एहसान सूमरो ज़ख़्मी थियो। गढ़ी खैरो जे हैदर शाह पाड़े में इमरान अली सियाल जे घर जी छित किरी पई। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध में तबाही मचाईंदड़ वस्कारनि जो सिलसिलो बंदि न थियो। सखर, कंबर, लाड़काणो, खैरपुर, राणीपुर ऐं गंबट में बरसात। कुंभ, ठरी, मीरवा, कोटडिजी, कंडियारो, ठारूशाह ऐं ॿियनि शहरनि में बि वस्कारो। शिकारपुर, पीरगोट, कशमोर, आदिलपुर, फैज़गंज ऐं मेहड़ में बि बरसात। खानवाण, रामती, डहरकी, जरवार, भिरियासती, गढ़ी खैरो ऐं ककड़ में बि वस्कारो। ठारूशाह में वस्कारे दौरान 70 खां वधीक घर ड्रही पिया। पुलिस थाणो मुकमल तौर पाणी हेठि। ॿिया शहर बि बरसाती पाणी में बुॾल। बारिशें इतनी हुई हैं कि जो नॉर्मल बारिशें होती हैं हमारे पास उससे 400% ज़्यादा बारिश इस साल अभी तक हुई है। 2024 से फिर एक स्पेल आना है, अल्लाह ताला उसके लिए रहम करे। लेकिन इस मुश्किल वक्त में सिंध हुकूमत, पाकिस्तान पीपल्स पार्टी के नुमाइंदे अपने लोगों के साथ मौजूद हैं और पूरी कोशिश कर रहे हैं कि इस मुश्किल वक्त में उनको जितना रिलीफ दिया जा सके वो दें। हम इस वक्त तक तकरीबन पूरे सूबे में 1 लाख के करीब टेंट्स डिस्ट्रीब्यूट कर चुके हैं। अब जो भी रिलीफ कैंप्स हैं, लोग रिलीफ कैंप्स में हैं, इस वक्त भी 6-7 हज़ार लोग रिलीफ कैंप्स में हैं। उनको खाना देना, उनको कंफर्टेबल रखना, वो भी सिंध हुकूमत का काम है। हमने डिप्टी कमिश्नर्स के कोई एडिशनल फंडिंग दी है इस सिलसिले में ताकि वो कर सकें। सिंध में माज़ी जी भेट में 400 भेरा वधीक बरसातूं पयूं आहिनि। 23 ऐं 24 ऑगस्ट खां नवां वस्कारा पवण जो ख़दशो आहे। पीपल्स पार्टी ऐं सिंध सरकार ॾुखी घड़ी में अवाम सां गॾु बीठल आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो भिटशा में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त सिंध जे बरसात मुतासिरनि में 1 लख ख़ैमा विरहाए चुका आहियूं। रिलीफ कैंप्स में तरसल हज़ारे मुतासिरनि खे खाधो पीतो बि फ़राहम कयो पियो वञे। मुतासिरीन खे खाधे पीते जी फराहमी लाइ DCs खे इज़ाफ़ी फंड ॾिना विया आहिनि। वॾे वज़ीर पारां मटियारी, सांगड़ ऐं टंडो आदम में रिलीफ कैंप्स जो दौरो। मुतासिरीन पारां सहूलियतुनि जी खोट जूदा हूं। वॾे वज़ीर पारां इंतिज़ामिया खे मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण जी हिदायत। सिंधु दरिया में ईंदड़ 2 ॾींहनि दौरान वॾी ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थियण जो ख़दशो। गुडू बैराज वटि नंढी ॿोॾि वारी सूरत हाल। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 4,12,105 क्यूसिक ताईं पहुतो। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,78,198 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंधु दरिया में चाड़ खां पोइ मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहुनि खे घारा। शहदाद कोट वेझो ॻोठ जियो खोसो वटि सैफुल्ला मक्सी कैनाल खे 80 फुट घारो। केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। घोटकी वेझो कादरपुर शैंग बंद खे लॻल घारो वधी 400 फुट थी वियो। शैंग बंद खे पाणी जे पाइण वारी वीडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती। गढ़ी खैरो वेझो बेगारी कैनाल मां निकिरंदड़ सीर वारे शाख खे 50 फुट घारो पइजी वियो। पाणी शहर तरफ़ वधी रहियो आहे। काज़ी अहमद वेझो लुंडकी शाख खे बि 20 फुट घारो। ॻोठ माणक राहू वटां लॻल घारे जो पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि में दाख़िल।
पखो भरिसां सिम शाख के मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻण सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। मेहड़ में भी तेज़ बरसात सबबि सिम शाख ऐं वाहुनि खे 7 हंधनि तां घारा, केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। दौड़ में सिम नाले के मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पवण सबबि 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। खैरपुर नाथन शाह में बरसात दौरान सिम नाले के मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां लॾ पलाण। कराची के कौमी तक NA 245 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। पोलिंग जो अमल सुस्त रफ़्तारी जो शिकार। 15 उम्मीदवार मैदान में लथल। 263 पोलिंग स्टेशन्स में 201 पोलिंग स्टेशन्स इंतहाई हसास करार। पोलिंग स्टेशन्स ते CCTV कैमराऊं भी लगायूं वयूं। पुलिस खां सवाइ पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा जवान भी मुक़रर। NA 245 जो तक PTI जे MNA आमिर लियाकत हुसैन जे फौत थियण सबबि ख़ाली थियो। NA 245 ते MQM जे कारकुननि खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़रर करण जा इल्ज़ाम। तर्जुमान इलेक्शन कमीशन इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त कंहिं बि पोलिंग स्टेशन ते सियासी जमायतुनि जा कारकुन प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़रर थियल न आहिनि। मुक़रर कयल समूरा ऑफिसर्स सरकारी अमलदार आहिनि। संदनि मुक़ररियूं कानून मौजिब कयूं वयूं आहिनि। अहिड़ा समूरा इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान, चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ऐं IG सिंध पारां NA 245 जो दौरो। अमलदारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची पोलिंग जे अमल जो जाइज़ो वरितो। इलेक्शन कमिश्नर सिंध जो चवणु आहे त पोलिंग जो अमल बहितर तरीक़े सां जारी आहे। अवाम बिना कंहिं ख़ौफ़ जे घरां निकिरी पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कनि। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त नंढी चूंड जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम बहितर कया विया आहिनि। सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि जी बहाली लाइ वधीक 4 करोड़ 60 लख रुपया जारी करे छॾिया। नाणे खाते जे इख़्तियारनि जैकाबाद, कंबर, घोटकी ऐं शिकारपुर ज़िलनि लाइ रक़म जारी करे छॾी। ॼाणायल ज़िलनि खे 40 लख रुपया जारी कया वेंदा। सिंध हुकूमत ॼाणायल ज़िलनि समेत ॿियनि ज़िलनि लाइ बि 1 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी हुई।